जा जीवन साथी जा प्रोड्यूसर श्री दिलीप लालवाणी सब परिवार बधाया श्री दिलीप लालवाणी तारीफ का स्वागत करो तारीफ का इन पिक्चर जा हीरो इन पिक्चर की हीरोइन असा विच में अची आहिनि जिन सॼे सिंधी समाज के झुमाए छॾियो आहे जीवन साथी जीवन चक्र जा प्रोड्यूसर श्री दिलीप लालवाणी श्री चंद्रलाल नवलानी लालवाणी जी का स्वागत करेंगे। राजू भाई बच्चानी स्वागत करें दुर्गेश जो असा हीरोइन आई जी वंदना लालवाणी एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर असा जी जीवन साथी जी वंदना लालवाणी जीवन साथी उनके अंदर एतिरा सुठा मैसेज अथई भाई फालतू अन्न न फुटी कजे फालतू झगड़ा न कजनि पर जाम मैसेज सुठा अथई वञी ॾिसी अच हा त तूं सुभाणे हिकिड़ो कमु कजां मुंहिंजे लाइ हिकिड़ी टिकट बुक कराए अचिजे छो त कराइणी पवंदी छो त टिकट मिले ई कोन दिलीप लालवाणी फिल्म में मैसेज हो त उहो घर स्वर्ग आहे जंहिं घर में ससु नुंहुं शांति सां थियूं रहनि ऐं उहो घर नरक आहे जंहिं घर में ससु नुंहुं जा झगड़ा था थियनि त ससु नुंहुं वाह धीअ थी रहियो घर स्वर्ग चयो ऐं जिन दिलीप लालवाणी जी फिल्म लॻे थी आहे त सुभाणे खां वञी करे ॾिसी दिलीप जी लालवाणी कि सिंधी समाज में कलाकारनि जी काई कमी कोन्हे मां चवंदो आहियां जेको सिंधी आहे सो ॼमंदे ई कलाकार आहे वाकई ईअं लॻी रहियो आहे ॼण को सिंध में वेठा आहियूं ऐं अहमदाबाद में कुबेर नगर वाकई अहमदाबाद जो दिलि आहे जिते सिंधियत जो दिलि धड़कंदो आहे ऐं मूंखे ईअं लॻे पियो कि मां मुंहिंजो ॿियो सिंधू नगर हिते ॾिसी रहियो आहियां तव्हां हिते घुरायो मूंखे सम्मानित कयो मुंहिंजी टीम खे सम्मानित कयो राजू भाई बच्चाणी उन्हनि जा जेके साथी सहयोगी आहिनि मां उन्हनि जो आभारी आहियां मां सिंधी फिल्म ठाही जीवन चक्र सिंधी फिल्म ठाही जीवन साथी उनजो इहो मक़सदु हो त मां सिंधी समाज सां मिलां को न को बहानो हुअणु खपे मिलण सां हिक हिक जे घर त वञी न सघिबो इन बहाने थोड़ो आवाज पियो अचे को न को बहानो हुअणु खपे जिते मां मिलां मुंहिंजे समाज सां ॻाल्हायां ऐं बसि इहो बहानो ॻोल्हे कढियो सिंधी फिल्मुनि जो ही सिंधी फिल्मूं तव्हांजे मनोरंजन जे लाइ न ठाहियूं आहिनि तव्हांखे जगाइण जे लाइ ठाहियूं आहिनि घणेई माण्हू चवंदा आहिनि कि सभु मॉर्निंग शो रखियो अथव जॾहिं फिल्मूं ठाहियूं ई तव्हांजे जाॻाइण लाइ आहिनि त मॉर्निंग में रखंदुमि न बस हाणे जागी वञो हाणे देरि न कयो असां सिंधी पहिरां ई थोड़ाईअ में आहियूं तंहिंखां पोइ बि पखरियल आहियूं हिकु थोड़ाईअ में आहियूं ॿियो पखरियल आहियूं तंहिंखां पोइ हिकिड़ो ऐप असां में ख़ासि करे अची वियो हाणे पंहिंजे पाण में आहियूं ॿाहिरियों को धारियो माण्हू कोन्हे तंहिं लाइ इहा ॻाल्हि चवण में कोई हर्ज़ न आहे असां हिक ॿिए जी टंगू पिया खीचूं
असां सिंधियुनि जो ॿियो को दुश्मन आहे कोन, असां पाण सिंधी। शल न कंहिंजे मथां इनकम टैक्स जो ठपो लॻे, ऑफिसर अचनि उनखे लेन देन करे चवंदा साम्हूं जो बसर मल दुकान अथई न उन वटि वधीक अथई माल, किथे किथे माल अथसि, कहिड़ी कहिड़ी प्रॉपर्टी अथसि, असां न तोखे ॿुधायूं। बसि हिकिड़ो सिंधी ॿियो सिंधी कीअं कुहिजे उंडा तो ध्यानु ॾे। बेली दावा थियो, हिक ॿिए जा घर न ॾेखारियो, हिक ॿिए जी ताक़त खे टोड़ियो न, हिक ॿिए जी ताक़त खे जोड़ियो। अरे अगर हिक ॿिए जी ताक़त खे जोड़ण शुरू कयो त थोड़ा ई सही लेकिन एतिरी मज़बूत ताक़त थींदी सिंधियुनि जी कि असांखे के टोड़े न सघंदा। छो असां चाहियूं था जेका धीअ मूं परणाए करे कढी आहे उहा सुखी रहे, त ॿियनि जूं धीअरूं जेके असांजे घर नुंहरूं थी करे आयूं आहिनि असां हुनखे धीअ सम्झी करे सुखी छो नथा रखी सघूं। असांजी धीअ सुखी रहे पर ॿिए जी धीअ खे सुखी न करणो आहे। हाणे हींअर दादी हिकिड़ी एक्टिंग पे कई थे, आशा ॾे बि ॾाढो खपे, खुलू कमाए कोन, खुलू कमाए कोन पर खुलू मांखे ॾे बि खपे। छो खपे भाई? अरे जेका कुंवार अचे थी त पुछनि था ये पाण सां गॾु छा खणी आई, इहो नथा पुछनि कि उहा छॾे छा आई। उहा छॾे आई पंहिंजी जीजल माउ, उहा छॾे आई पंहिंजो पीउ, छॾे आई पंहिंजी भेण, छॾे आई पंहिंजा भाउर, छॾे आई पंहिंजूं सखियूं। अरे ॿियो त ॿियो छॾे आई उहो नालो जेको हुनजे पीउ हुनखे ॾिनो, छॾे आई पंहिंजी सुञाणप जी उहा सरनेम। हिकु कोरी स्लेट अची करे तुंहिंजे घर अची वई, पोइ बि माई पुछी थी खणी छा आई खुटल जी धीअ। जीवन साथी में मुझे ॾेखारियो आहे कि जेको कन्यादान कंदो आहे हुनजो हथ मथां हूंदो आहे, जेको कन्यादान वठंदो आहे हुनजो हथ हेठां हूंदो आहे, भिखारी हूंदो आहे। ज़मानो केॾो बदिलजी वियो आहे कि असांखे हुन खानदान जे प्रति जेको एहसान मञणु खपे उहो असां नथा मञूं। असांजे समाज जेसि तक इन बुनियादी ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾींदो असांजो समाज कॾहिं अॻिते न अची सघंदो। हा असां तरक़ी कई आहे, अॼु असां वटि बंगला आहिनि, मोटर आहिनि, गाॾियूं आहिनि, असांजा ॿार कॉन्वेंट स्कूल में था पढ़नि। उन बंगले में नौकर रही सघे थो, वॉचमैन रही सघे थो, ड्राइवर रही सघे थो, न रही सघे थो त पंहिंजो माउ ऐं पीउ। केॾी तरक़ी कई आहे। घर में आहे या न आहे पर असांजो ॿार कॉन्वेंट स्कूल में पढ़ंदो, ABCD पढ़ंदो। हे लच्छू अलफ अंब बेबला ॿुधायो पई, ये टुका न पढ़ंदो, जेके सवल आहिनि छा पढ़ंदो, ABCDEFGHIJKLMNOPQ। ठीकु आहे, ये पढ़ी लिखी करे चाचे के छा चवंदो अंकल, मामे के अंकल, जीजाजी के अंकल, पाड़े वाले के अंकल। मतलब जीजाजी ऐं पाड़े वाले में कोई फर्क कोन्हे। इंग्लिश इज वेरी फनी लैंग्वेज। अरे ॿारनि खे इंग्लिश था पढ़ायो, ॿारनि खे पढ़ायो, उहो पढ़ायो कि हू पंहिंजी तहज़ीब न भुलिजे, हू पंहिंजी संस्कृति न भुलिजे, हू पंहिंजे पाण खे सिंधी सॾाइण में शर्म महसूस न करे, पंहिंजे माउ पीउ खे माउ पीउ चवण में शर्म महसूस न करे, उहो पढ़ायो न। 1947 में अरे असांखा असांजे ज़मीन जो टुकड़ो बि फरे वरितनि। देश जी आज़ादी जी लड़ाई असां सिंधियुनि बि लड़ी हुई, लेकिन सभिनी खां वधीक अगर कुर्बानी के समाज ॾिनी उहा त सिंधी समाज। तंहिंखां पोइ बि असांखे पंहिंजे टिणी पखड़ी करे रहणु पसंदि पियो, लेकिन असां पंहिंजे पाण खे कॾहिं बि पाकिस्तानी कोन सॾायोसीं। अॼु अगर मुंहिंजूं केरु माताऊं भेनरूं चवंदियूं न हम पाकिस्तान से आया, मां चवां तो सावधान, असां हिंदुस्तानी हुआसीं, हिंदुस्तानी आहियूं ऐं हिंदुस्तानी रहंदासीं। असांजी सिंध पाकिस्तान में हली वई त असां उन सिंध खे
छॾे ॾिनोसीं पर पंहिंजे पाण खे हिंदुस्तानी चवायोसीं। अॼु हिन देश जो प्रधानमंत्री चए थो कि मुसलमाननि खे असां आरक्षण ॾींदासीं अल्पसंख्यकनि। अरे सिंधियुनि खे तॾहिं बि पंहिंजो अंदर नथो जागे। हिन देश में अगर सभिनी खां वधीक अल्पसंख्यकनि जो हक़ कंहिंजो आहे त उहो पहिरियों नंबर क़ौम आहे पारसी ऐं ॿियो नंबर क़ौम आहे सिंधी। छा आरक्षण मिलियो असांखे? छो असां आवाज़ नथा खणी सघूं? अगर मंत्री असांजे अहिड़े प्रोग्रामनि में था चवंदा क़ाइदा मंत्री त उन्हनि जे साम्हूं इहा ॻाल्हि रखणु खपंदी कि असां सिंधियुनि जे बारे में तव्हां छा सोचो आहे? असां सिंधी पंहिंजे पाण खे पाणीअ वांगुरु नेचर में रखी छॾियो आहे। खीर में वियासीं त खीर जहिड़ा, ॾहीअ में वियासीं त ॾहीअ जहिड़ा, शरबत में वियासीं त शरबत जहिड़ा, कटोरी में वियासीं त कटोरी जहिड़ा, थाली में वियासीं त थालीअ जहिड़ा, गिलास में वियासीं त गिलास जहिड़ा। हीअ बिल्डिंग ठही आहे न, हिन में सीमेंट बि लॻो आहे, रेती बि लॻी आहे, लोखंड बि लॻो आहे, रेती बि लॻी आहे, पाणी बि लॻो आहे। सभु शइ ॾिसण अचे थी, पाणी ॾिसण नथो अचे। इहो पाणी न हुजे त इहा बिल्डिंग अॼु खड़ी न थी सघे हा। सिंधी समाज उहो कमु कयो आहे देश जे अंदरि, पंहिंजो अस्तित्व न ॾेखारे करे सॼे हिन देश जी उन्नति खे अॻियां आंदो अथई। व्यापार छा थींदो आहे इहो सिंधियुनि सेखारियो आहे, उद्योग छा थींदो आहे सिंधियुनि सेखारियो आहे। ऐं जेका सेखारण वारी क़ौम आहे इहे सभु पंहिंजे पाण खे भुलिजी वई आहे। छो? अरे जेका दुनिया खे सेखारींदी हुई सभु पंहिंजे पाण खे छो भुलिजी वई आहे? अॼु ॿारनि खां पुछोसि बेटा बड़ा होके क्या बनेगा? छा था चवनि? माइकल जैक्सन बनेगा, सलमान खान बनेगा, शाहरुख खान बनेगा। सलमान खान थी करे उगाड़ो थी करे घुमंदो, शाहरुख खान थी करे हकलाईंदो ऐं माइकल जैक्सन थी करे टुटल स्टूल वांगुरु हिलंदो। बेटा बड़ा होके क्या करेगा? बोला बड़ा होकर के एक अच्छी सी नौकरी करेगा। अरे असांजा वॾा अंगूठे छापा दूसरे को नौकरी देता था यार, लेता नहीं था। सेठिन जा सेठ कौम आहे असांजी सिंधी कौम। असांजा ॿार नौकरी करेगा इहो सपनो था ॾिसनि। छो था ॾिसनि? छाकाणि माइट पुछनि था बेटा क्या खाएगा, मैगी खाएगा कि बर्गर पिज़्ज़ा खाएगा? उन खां पुछो पुट सेल फुल्का खाईंदे? इहो पुट वफ़ादार थींदव, श्रवण कुमार थींदव, तव्हांजो वॾो थींदव त तव्हांजी सेवा कंदव। अरे सिंधी जवान में शर्म छा जो? सिंधी समाज जेको संत कंवर राम जो समाज आहे, लीलाशाह बापू जो समाज आहे, बापू आशाराम जो समाज आहे, वसंत शाह जो समाज आहे। अॼु तक हिन देश जे अंदरि सिंधी को आतंकवादी घटना में कोन फाथो आहे, के देश खां गद्दारी कोन कई आहे। सिंधी हमेशा उन्नति पसंद हूंदो आहे, कॾहिं जाती दंगल में सिंधी कोन ईंदो आहे। सिंधी हमेशा देश ऐं दुनिया जो भलो चाहींदो आहे, शांति पसंद क़ौम आहे। पंहिंजे पाण खे पोइ बि सिंधी सॾाइण में शर्म था महसूस कयो त मूंखे सम्झ में नथो अचे कि असांजे पहिरें मारे खे थी छा वियो आहे। पहिरियों मारो असांजो ख़ाली छो थी वियो? 52 अखरनि जी असांजी भाषा, असां लुंडी मुईअ 26 अखरनि जी भाषा जे पुठियां पिया आहियूं। रिज़र्व बैंक जा मालिक आहियूं, कोऑपरेटिव बैंक खां लोन पिया वठूं। इहा ॻाल्हि सुठी आहे छा? मां तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि खे हिकु दफ़ो वरी चवां कि तव्हां सभु सिंधी मुंहिंजा सगा भाउर ऐं सगी भेनरूं आहियो, छाकाणि असांजी माउ हिकु आहे ऐं उहा माउ हिकु आहे सिंधियत। इन नाते मां तव्हांजो सॻो भाउ आहियां, तव्हां मुंहिंजा सगा भाउर भेनर आहियो। तव्हांजे जीवन जी मंगल कामना थो कयां। माण्हू चवंदा नाम सिमरन कर तोखे मोक्ष मिलंदो। मां नाम सिमरन इन लाइ कंदो आहियां कि मूंखे जनम खां पोइ वरी जनम खपे, ऐं खपे त कंहिं सिंधीअ जे घर में खपे। भेण बचड़ी खे, बचड़े खे, अम्मा खे, बाबा खे कमु करणो हुजे त पंहिंजो फोटो बायोडेटा राजू भाई बच्चानी खे, लाले खे, जीवतराम खे ज़रूरु ॾे, मूं तक ज़रूरु पहुचंदो। हीअ सिंधी फिल्मूं सिंधियत जो महायज्ञ आहे, जेको जंहिं प्रकार सां सहायता ॾे हीअ झोली फैलाए करे दिलीप लालवानी वठण लाइ तयारु आहे। पंहिंजे सिंधियत जे लाइ, पंहिंजे भाउरनि जी उन्नति जे लाइ। सिंधी सदा ई ख़ुशि रहो, आबाद रहो।
उल्हासनगर में रहो या अहमदाबाद में रहो, जेके हिते कलाकार हिते मौजूद आहिनि ऐं सिंधियुनि खे कि इन कला जो आनंद, इन सिंधियत जो आनंद वठण लाइ तव्हां पट ते वेही करे बि मौज मनाए रहिया आहियो ऐं फ़ख्र सां चई रहिया आहियो कि असां सिंधी आहियूं। ही दिलीप लालवाणी तव्हांखे सलाम थो करे। आयो